मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं कपड़न के पाक करण जो तरीक़ो बेहतरीन कहिड़ो आहे? अमूमन औरतूं घर में कपड़ा धोईंदियूं आहिनि, पर पाकाई जो तरीक़ो कहिड़ो आहे? साईं औरतूं जेकॾहिं घर में कपड़ा धोईंदियूं, पाकाई जो तरीक़ो इहो आहे, उन औरतुनि खे छा करणु खपे? 3 मरतबा कपड़ा पाणी मां मुख़्तलिफ़ मां जेको कढणु खपनि, पोइ इहे कपड़ा पाक थींदा, पोइ तव्हांजी नमाज़ थींदी। जेकॾहिं का बि औरत मिशिन में हिकिड़ो दफ़ो घुमाए करे ऐं ॿाहिरि कढियईं न, यादि रहे त जेके कपड़ा पाए आया हो इन सां नमाज़ न थींदी। वञी करे उन्हनि खे ॿुधायो घर वारो, ठीकु आहे, हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जंहिंजो इल्मु मूंखे न हूंदो आहे, त असां पंहिंजे उस्तादनि खां मालूमात कंदा आहियूं। कंहिं बि औरत खे जेकॾहिं इहो इल्मु न आहे, वञी करे उनखे इल्मु पंहिंजी घरवारी खे ॾियो त कपिड़नि खे ॿुधायोसि, कपिड़नि खे घटि में घटि जेको निपुड़ण जे लाइ 3 पाणनि मां जेको कपिड़नि खे कढणा आहिनि। इन जा असरात छा थींदा? 1 नंबर ते असरात इहा थींदा, जेकी तव्हां इबादत कंदव इहा इबादत तव्हांजी क़बूल वेंदी। 2 नंबर ते ख़ुदा नेकी ते माइल कंदो आहे। 3 नंबर ते अहिड़ा कपिड़ा जेको पंहिंजी औलाद खे पाढ़ाईंदव न, यानी पाकाई वारा कपिड़ा, नंढा ॿार आहिनि, उहे नंढा ॿार नेक थींदा आहिनि। ऐं अहिड़ी तरह क़ुरान हकीम अलाह ताला फरमायो, मां जेको आहे पाकाई वारनि खे पसंदि कंदो आहियां। त घर जे अंदरि हर शइ जे अंदरि पाकाई हुजे। बिस्तर आहे उहो बि जेको आहे पाक हुजे, कंहिं क़िस्म जो उन ते बि पलीत न हुजे। कपिड़ा जेके पाइण जा आहिनि उहे बि, पर यादि रहे त पाकाई करण जो इहो ई हिकिड़ो तरीक़ो अथव। अहिड़ी तरह कंहिं बि सर्फ खां सांभड़ो करण खां बाद में उन कपिड़नि खे 3 पाणनि मां कढणो आहे। हिकिड़ी बाल्टी में पाणी मां कढो, वरी ॿी मां कढो, वरी 3 मां कढो, 3 मरतबा पाणी मां कढो, हाणे इहे कपिड़ा पाक थींदा। पोइ हाणे ख़बर न आहे अलाए केतिरियूं नमाज़ूं लॻे थो तव्हां जूं असां ईअं वयूं, थींदो आहे न साईं, हिकिड़ो अंदेशो न, कहिड़ी ख़बर ईअं न बि थींदो हुजे। इनशाला ईअं ई हूंदो त औरतूं 3 पाणी मां अमूमन कोशिशि त कंदियूं आहिनि, पर बाज़ औरतूं ईअं न बि कंदियूं आहिनि। अलाह ताला तमामु साथियुनि खे सम्झ नसीब अता फ़रमाए।